ओम श्री गणेशाय नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय। हरे कृष्णा कृष्ण कृष्णा हरे हरे, हरे राम 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 हरे हरे। तव्हां सभिनी हरि भक्तन के नमस्ते। प्यारा भक्तों, ही कथा पाण गुरु कृपा से हासिल करे रहा आयूं। श्री गणपति सरस्वती जो दरे ध्यान करियां तो मां भागवत महापुराण जो बयान, जंहिंमें व्यासदेव ऐं श्री सुखदेव जी कयो आहे श्री कृष्ण लीला जो गुणगान। सभई चओ जय भागवत महापुराण। प्यारा भक्तों, अज पाण श्रीमद् भागवत महापुराण साहिब जो 7वां स्कंद शुरू करे रहा आयूं। सभई चओ जय श्री कृष्णा। स्कंद 7। पुष्टि लीला खां पोइ अचे थी टिन क़िस्मनि जी वासना। जीव पाए विश्राम जॾहिं अपनाए शुद्ध वासना। सभई चओ जय श्री कृष्णा। प्यारा भक्तों, श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7वें स्कंद जो नालो आहे हिरण्यकश्यप के नृसिंह भगवान जो मारण। सभई चओ जय श्री नृसिंह भगवान। 7वें स्कंद में कुल 15 अध्याय आहिनि। अॼु पाण पहिरियों अध्याय शुरू करे रहिया आहियूं, जंहिंजो नालो आहे नारद ऐं युधिष्ठिर जो संवाद। राजा परीक्षित श्री सुखदेव जी स्वामी खे चयो त हे सुखदेव जी, परमेश्वर वटि जॾहिं दैत ऐं देवताऊं सभु हिकु जहिड़ा आहिनि, तॾहिं श्री नारायण जी छो देवताउनि जी मदद करे दैतनि खे मारियो। उन ॻाल्हि जो मूं खे सिंसो आहे, सो महिरबानी करे दूर करियो। छो जो जहिड़ी तरह कंहिंखे 2 पुट हुजनि त पिता ॿिन्ही खे हिकु जहिड़ो भाईंदो आहे, तहिड़ी तरह देवताऊं ऐं दैत बि परमेश्वर जी मर्ज़ीअ सां पैदा थी ॿई हिकु जहिड़ा आहिनि। पोइ कहिड़े सबब ते नारायण जी देवताउनि ते दया आणे दैतनि जो उद्धार न कयो। इहो ॿुधी सुखदेव जी चयो त हे राजा परीक्षित, तो इहा तमामु चङी ॻाल्हि पुछी आहे, जंहिंजे ॿुधण सां सभिनी जो सिंसो मिटी वेंदो ऐं भॻवान जी भक्तीअ में लॻा रहंदाऊं। मूं पिणु नारद मुनि ऐं ॿियनि रखेश्वरनि खां जेके कुझु ॿुधो हो, सो तोखे ॿुधायां थो त परमेश्वर निर्गुण रूप खे सभिनी खां न्यारो सम्झणु घुरिजे ऐं संदसि माया, जंहिं मां सतोगुण, रजोगुण ऐं तमोगुण प्रगट थिया आहिनि, जिन मां सतोगुण जे करे देवताऊं वधनि था, रजोगुण जे ज़्यादा हुअण करे दैतनि जो प्रताप थिए थो ऐं तमोगुण जे वधण करे आदमीअ जो भाग जाॻंदो आहे। सो इहा सभु उन जी कुदरत आहे। हिकिड़े ॾींहुं राजा युधिष्ठिर राजसूय यज्ञ में राजा शिशुपाल जी मुक्ति ॾिसी नारद जीअ खां पुछियो त महाराज, जंहिं शिशुपाल श्री कृष्ण टिनी लोकनि जे नाथ खे ख़राब अल्फाज़ चया हुआ, तंहिंजी ज़बान जलण घुरिजे हा, लेकिन हिन शिशुपाल जी त मुक्ति थी वई। इहा ॻाल्हि त ॾाढे अजब जी चइजे। तॾहिं नारद मुनि चयो त हे राजा, परमेश्वर सभिनी खे हिकु जहिड़ो ॼाणंदो आहे। जेको आदमी पंहिंजे मन खे काम, क्रोध, लोभ ऐं मोह खां कंहिं बि वसीले बचाए परमेश्वर में लॻाए थो त हू उन जो ई रूप थी पवंदो आहे। जहिड़ी तरह गोपियनि श्री नारायण जीअ खे पंहिंजो पति ॼाणी प्रीत रखी, शिशुपाल रावण ऐं ॿियनि हिन खे दुश्मन सम्झियो, यादवनि पंहिंजो भाई बंधु कुल वारो सम्झियो, युधिष्ठिर ऐं ॿियनि पांडवनि हिन खे पंहिंजो माइट सम्झियो, ऐं असां ईश्वर ॼाणी हिन में चित लॻायो, सो उन जी कृपा सां ई सभई पार उतरी विया। तंहिं करे हिकिड़े शिशुपाल जे मुक्त थियण करे कहिड़ो अजब आहे। ऐं इहे ॿई शिशुपाल ऐं दंतवक्त्र मासीअ जा पुट ऐं जय ऐं विजय नाले दरबान आहिनि, जे ब्रह्मण जे श्राप मिलण करे वैकुंठ खां किरी दैत जूण में आया ऐं टिनी जन्मनि में परमेश्वर सां दुश्मनी रखण करे नारायण जी जे हथां मुआ, जिन जी सिर्फ़ 3 जन्मनि में ही मुक्ति थी। इहा कथा ॿुधी राजा युधिष्ठिर पुछियो त हे मुनिनाथ,
वैकुंठ में रहण वारनि जो बदन ऐं प्राण संसारी आदमियुनि वांगुरु न थी चेतन रूप थिए थो ऐं वैकुंठ वासी पाप नथा कनि, तॾहिं उन्हनि बिना पाप करण जे कहिड़े कारण दैतनि जो जनमु वरितो ऐं हिरण्यकश्यप दैत जे घर पहलाज जहिड़ो पूर्ण भगत कीअं पैदा थियो, इहो हाल कृपा करे मूंखे ॿुधायो। नारद मुनि चयो त हे राजा, हिकिड़े ॾींहुं सनकादिक रकेश्वर परमेश्वर जे दर्शन करण वास्ते वैकुंठ में विया त जय ऐं विजय परमेश्वर जी आज्ञा मूजिबि उन्हनि खे अंदरि वञणु न ॾिनो ऐं पंजनि वरियनि जा छोकिरा ॾिसी बेइज़ती कयऊं। तॾहिं उन्हनि कांवर जी जय ऐं विजय खे श्राप ॾेई चयो त असां श्री नारायण जीअ जो दर्शन करणु आया आहियूं, पर तव्हां जे रोके छॾण करे टे पल दर्शन मिलण में अजाया विया आहिनि। उन करे तव्हीं ॿई हिते जे रहण लाइक़ु न आहियो ऐं वञी दैत जूण में जनमु वठो ऐं 3 जन्मनि ताईं दैत जूण में रही पोइ अची वैकुंठ वासी थिजो। सो हे युधिष्ठिर, इहे ॿई भाइर श्राप सबबा हरणाकश ऐं हिरण्यकश्यप दैत दितीअ जे गर्भ मां पैदा थिया। हिरणाकश दैत जवान थियण ते ईअं वीचार कयो त देवताऊं पृथ्वीअ ते यज्ञ ऐं हवन करे पंहिंजो बाग बलवान कनि था, तंहिं करे मां इहा पृथ्वी पाताल में खणी वञा थो त पोइ यज्ञ कीअं थींदा ऐं यज्ञ जे हिसे न मिलण सबबा देवताऊं बिना भोॼन जे डुबरा पतला ऐं सरी सुकी वेंदा। जॾहिं हिरणाकश इहो वीचार करे पृथ्वीअ खे पाताल में खणी वियो, तॾहिं नारायण जी ब्रह्मा जीअ जी वेनती करण सां वरा रूप जो अवतार वठी पाताल में वियो ऐं हिरणाक्ष खे मारे पृथ्वीअ खे आणे वरी जीअं जो तीअं क़ाइमु कयो ऐं पोइ नृसिंह अवतार वठी पहलाज भगत जे प्राण बचाइण वास्ते हिरण्यकश्यप खे मारियो। जॾहिं उन्हनि ॿिन्ही इहो शरीर छॾे विश्रवा मुनीअ जे घर केशी नाले स्त्रीअ जे गर्भ मां जनमु वरितो, तॾहिं हू रावण ऐं कुंभकर्ण नाले सां प्रसिद्ध थिया ऐं नारायण जी श्री रामचंद्र जो अवतार वठी उन्हनि खे मारियो। हाणे हिननि खत्री ज़ात थी टियों जनमु तुंहिंजी मासीअ जे घर वरितो आहे। इन दुश्मनी करे शिशुपाल क्रोध करे परमेश्वर जो भॼन कयो। हाणे श्री कृष्ण जी जे सुदर्शन चक्र सां मारिजी मुक्तिअ खे पहुतो आहे। सो इहे ॿई भाइर शिशुपाल ऐं दंत वक्त्र श्री श्याम सुंदर जे हथां मरी वैकुंठ में वञी पंहिंजी जाइ ते पहुता। एतिरी कथा ॿुधी राजा युधिष्ठिर नारद मुनीअ खां पुछियो त महाराज, पहलाज जहिड़े निज भगत गुण वारे पुट खे हिरण्यकश्यप छो दुश्मनी करे खेसि दुख ऐं अज़ाब पए ॾिना, जंहिं करे खेसि बि मरणो पियो ऐं पहलाज निज भगत दैत कुल में छो पैदा थियो हो, इहो हाल कृपा करे मूंखे ॿुधायो। सभई चयो जय श्री कृष्णा। श्रीमद् भागवत महापुराण साहिब जे 7हें स्कंद जो पहिरियों अध्याय संपूर्ण थियो। अगरि तव्हां सभिनी हरि भक्तनि खे हिन कथा मां लाभ हासिल थियो हुजे त कृपया हिन कथा खे ॿियनि हरि भक्तनि सां शेयर कजो त उन्हनि जो बि भलो थिए ऐं तव्हांजो बि भलो थिए। सभई चयो जय सिया राम। राधे राधे।